ऋषिका जी मां आवाज़ ॿुधी हिते ऐं जाम साफ़ ऐं सिंधी मतिलबु हेतिरी शुद्ध सिंधी आहे सुने जी ऐं हेतिरो सुठो ॻाई। मुंहिंजे ख़्याल सां मां हिननि जे पेरेंट्स खे इल्तिजा कंदसि कि हिन खे जाम अॻियां वधाइण जी कोशिशि कनि। हिन खे जो ज़रूरत हुजे हिन खे आर्ट में जो बि फैसिलिटीज़ खपनि ऐं घणो करे हिकु मॉरल सपोर्ट जाम ज़रूरी आहे असां सिंधी समाज में, छोकी सिंधी समाज में घणो करे छा थींदो आहे कि धीअरनि खे आर्ट में अचण लाइ मुश्किल सां केरु एनकरेज कंदो आहे। कुझु घटि ई फैमिलीज़ आहिनि जो कि सिंधी धीअरनि खे हिन मामले में एनकरेज कंदियूं आहिनि, उत्साहित कंदियूं आहिनि। त मां रिक्वेस्ट कंदसि हिन जी फैमिलीअ खे कि हिन खे जाम अॻियां वधाइनि। हिन जी आवाज़ जाम सुठी अथव, जाम सुठी आवाज़ अथव। भॻवान हिनखे हेतिरी सुठी गिफ्ट ॾिनी आहे त हुनखे संभाले रखण जी ज़रूरत आहे। थैंक यू। मां रेणुका ईसराणी खे 5000 माण्हुनि जे अॻियां हर रिस्पॉन्सिबिलिटी हिन खे मथे आणण लाइ हे पंहिंजी ॿारनि वांगुरु अथनि, पंहिंजी नंढड़ी भेण वांगुरु अथनि। हिन जो फर्ज़ु आहे त अहिड़नि माण्हुनि सिंधी ॿारनि खे मथे आणण लाइ, अहिड़नि माण्हुनि खे अॻिते वधाइण लाइ कोशिशि करणु खपे। मां प्रॉमिस थी करियां कि जिते जिते मूंखे मौक़ो मिलंदो मां हिन खे ज़रूरु रिकमेंड कंदसि ऐं जेतिरी मुंहिंजी हैसियत हूंदी कि मां हिन खे अॻियां वधाइण जी कोशिशि करियां। थैंक यू सो मच।